लाए विजय सिंह ला जोरदार ताड़ी। दोस्तों ही सकाफती प्रोग्राम कणवा खान आर्ट काउंसिल महरान टीवी न्यूज़ सिंधी अदबी शाद सिर खान जी तरफ़ पेश कयो पियो वञे। जे भाई त जोगी थिया त कर हाल फ़कीरी हियो जेको गार पटे ॾेई गाम मां तंहिंखे जुदा चइजां जीव कावड़ पंहिंजे कलूब जी तूं पाणीअ वांगुरु पीउ पोइ नागा तुंहिंजो नींहुं तॾहिं लिखिजे लाहौत में। आऊं हाणे उन ई दोस्त खे सॾे रहिया आहियां जेको कोटड़ी खां कई आयो आहे ऐं तमामु जग मशहूरु आहे। सिंध मशहूरु न पूरी दुनिया में मशहूरु आहे, कंहिं तारीफ़ जो मोहताज कोन्हे। मोहतरम जनाब कादिर बख्श मिठू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आयल मेहमान भली करे जी करे आया हूँ सभिनि खे कादिर बख्श मिठू दरबार अस्सलाम वालेकुम। ॻोठ सईद खान लुंड ॾलको बुलड़ी शाह करीम ऐं हुते पहिरें दफ़ा आयो आहियां। अची ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं जिन दोस्तनि खे एवार्ड न मिलिया आहिनि उन ज़ोरदार तालियूं। ऐं बीजल हिन लाइ ज़ोरदार तारो बीजल सिंधी अलाह साईं हिनखे वॾी हयाती ॾे। हिन जे दौर जूं बसूं बंदि थी वियूं। इमाम साहिब ओड़ो ई ओड़ो जहिड़ो खतड़नि जी अगट विझणी। असांजो मौसम हलो 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 तार त न तपजे करे अॼु मां प्रोग्राम में ख़ुशी पेर बि कोन धोता छो खिली ॻाल्हाइण इहा बि हिकिड़ी सुन्नत आहे। मौलवी साहब आया न ऐं खिली मुस्कुराए ॻाल्हाइण वारो असांजो साईं अली अहमद रुंडफा अलाह हुनखे वॾी हयाती मौलवी साहब तो सूरे फाता ॿुधाई मकी आहे। हिकु रुकू 7 आयतूं आहिनि। इन खां पोइ सूरे अल बुकरा आहे 286 आयतूं 40 रुकू। इन खां पोइ सूरे इमरान 200 आयतूं 20 रुकू आहिनि। ही ट्रॉफी कल्चर असांजो अजरक पर इन खां वधीक कल्चर कहिड़ो आहे? नियाणियूं पढ़ायो पुट पढ़ायो नशे सां नफ़रत करियो इल्म सां मोहबत करियो। इल्मु उहो ज़ेवर जेको चोरी नथो थी सघे। इल्मु पढ़णु क़ुरान पढ़णु ॿुधाइणु सवाबु आहे न साईं। हीअ अलाह जो हिकिड़ो कलाम आहे। आऊं हिकिड़ो माज़ूर माण्हू आहियां मूंखे फ़ोन कयो प्रोग्राम मुंहिंजो अदा मुंहिंजो ठटे में प्रोग्राम अॼु बि प्रोग्राम हुनखे बि जवाबु ॾिनो ऐं ठटे मां आयुसि। वरी मूंखे ज़ुल्फ़कार पली असांजो फनकार दोस्त इन फ़ोन कयो त मुंहिंजी हेॾी दिलि थी। मुंहिंजो यार मुंहिंजो को धणी साईं बि आहे। हाणे असांजा शीदी ख़ुशि हुजनि। मां त असांजा उस्ताद बि शीदी आहे मोहबती माण्हू शीदी माण्हू। अलीमन साहिब सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़ो प्रोग्राम थियो त शीदी बि पढ़ंदा गैर मुल्की सोडानी लिबनानी। त मूं जॾहिं एटम कया त मूंखे अंग्रेजी चई What's your name? My name Kadir Baksh Mithu. Okay. मुझे छा पीछे तो बात खोल बैन में नहीं मुझे जा काकोड़ बने थे जाते लेकिन नहीं बात में छा यार सीधी मिला जो खबर है हाँ वेरी गुड फॉर व्हाट योर कंट्री माय कंट्री कम पाकिस्तान ओके यू आर जॉब मुझे आई एम टेक्निकल वेल्डर इरिगेशन वर्कशॉप कोटड़ी देखो सीधी भी छो उन्हें के मुझे हेलो मैन हाउ आर यू जाजो टंडो हेडर में सीधी न
नशो ख़राब हाणे बीड़ी पीअण वारो पंहिंजो अंदाज़, सिगरेट पीअण वारो पंहिंजो अंदाज़। बिस्मिल्लाह रहमान रहीम, हीअ असांजी रोज़ी आहे। अलीम साहब मूंखे सुञाणे नंढे हूंदे खां आहे न सर, कॾहिं तव्हां सिगरेट पीअंदे मूंखे ॾिठो? मूं हमेशह नशे सां नफ़रत कई आहे। मूं हीअ मुंहिंजे बचनि जो गुज़र हो, हिन में कई हिसेदार पाड़े वारा घर जा भाती रोज़ी आहे मुंहिंजी। सिगरेट गोल्ड सिगरेट पीअण वारो महांगो, सिगरेट महांगो त हुनजा भाऊ ख़ुशि आहे, भाउ सभु ख़ैर तूं ख़ुशि आहे। गोल्ड निकितो पन जी बीड़ी जहिड़ी वात जी चौकीदार बीड़ी नंढड़ी पासे में ॾेई बीड़ी पीअण वारा मिठू अंदरि दिलि अंदरि, मिठू अंदरि दिलि अंदरि। बिस्मिल्लाह रहमान, ॾाढी महिरबानी अलाह साईं, साईं लाइ ज़ोरदार कर, साईं लाइ ज़ोरदार कर। मिठू अंदरि छो बीड़ी पीअण वारो बीड़ी पीअंदो ज़ोर लॻाईंदो जो डीज़ल पियो छिके, हजाम वठंदो ॾाढी ठाराइण, हजाम क्रीम हणंदो, बुर्श हणंदो। हीअ जेॾी महिल ब्लेड जो दौरु ईंदो, पाखीअ जो दौरु ईंदो, चवंदो काका मिठू फूक। महिरबानी अलाह साईं महिरबानी। चवंदो मिठू फूक, चवंदो छो? चवंदो न गांचनि में ब्लेड फाटी पवंदो। नास नास ॼण वारा कमाल डबी हथ हीअ जॻह गाड़ी पड़ेगा जॾहिं एम्बुलेंस बि अचे। वरी मेन पुड़ी खाइण वारा सॼी थैली वात ते जहिड़ो घोड़े जे तेल पिया पीअनि। वरी गुटके खाइण वारा ईमान न कमां, गुटके खाइण वारा खिलंदा कोन। हाणे कोटड़ी शहर में आउं बीठो आहियां, नेशनल बैंक हिन पासे बाबडा जो ट्रांसफार्म ख़राबु थी वियो, बाबडा वारा मिस्त्री उस्ताद ठाहिनि पिया त रोड बंदि थी वियो त ॿ नौजवान छोकिरा विड़ी पिया, त उन्हनि खे मूं छॾाए हिन कमु सुठो न आहे बाबा, छॾियो छा आहे इंसानु आहे, मोहबत करियो, पिण कोटनि जो इंसानु न आहे, छॾियो छॾ। पोयां हमरा बीठो गुटको पियो खाए, हाणे गुटको पियो खाए, ॿार पोयां हुजनि, घरवारी पोयां हुजे, उहो गुटको पियो खाए। मूं हुनखे कोन ॾिठो, न को हुन मूंखे ॾिठो, आउं हुनखे हथ ॿधी मूं हुनखे छॾायो। हिन मूं हीअं कयो त मिठू सभु गुटको हिते सॼी मुंहिंजी खमीद ख़राब बि ख़राब। मूं चयो हेॾा ॾिसी मूं चयो महिरबानी, इहा बि तुंहिंजी महिरबानी, वात मां कढी पोयां कढी आहे तुंहिंजी माई जा कपिड़ा। खिलण बि सिहत लाइ ज़रूरी आहे, भली साईं खिलण सिहत लाइ ज़रूरी आहे। छो खिल इंसान जे अंदरि ख़ुशी जा जरासीम थी पैदा करे, पर गुटके खाइण वारो माण्हू कॾहिं न खिले, वात वांदो ई वञो। का ॻाल्हि वणंदी आहे उहो कंदो अहिड़ो कुतो पाणीअ मां तड़ंदो अचे बाक़ी अदा थोरो हिन पासे मूं यार जो बाजी महिरबानी। असीं बहिरान टी वी वारे जा बि शुक्रगुज़ार आहियूं, सभिनी सिंधी चैनलनि जा शुक्रगुज़ार आहियूं। अलाह ताईं तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि हुजो। वरी भंग जा मवाली कमाल, भंग जो नशो कमाल, हिकिड़ो गोतींदो अठ मथां जहिड़ो लाश आहे मोहबत। हाणे हिकिड़ो भंग जो मवाली कदो जो बिंदरो हुजे त ॾाढी भंग घोट पी सुम्ही रहियो 1 बजे कपिड़ा बदिली करे उथियो 5 बजे उथण माई तूं परेशान, चङो भलो सुठो आहे छा टंग थोरी काठी अला छा तूं चङो भलो सुठो आहे, चङो भलो सुठो टंग थोरी काठी माई चयो परेशानी चङो भलो सुठो तो थियो छा अलाए ॾाढो टंग थोरी काठी पोलियो थियो डॉक्टर के वठी डॉक्टर साहब चो ॾिसो डॉक्टर ॾिसी जे बाबा का ॻाल्हि कान्हे, तूं बिल्कुलु ठीकु ठाक आहीं, तूं हिमत कर पंहिंजी। डॉक्टर साईं हिमत धूड़ करियां टंग सुरई खाधी अलाए छा जो पोलियो थियो बाबा, हिन उमिरि में पोलियो कोन थींदो, तूं हिमत कर साईं, हिमत कीअं करियां टंग सुरई खाधी। डॉक्टर जो ने रली लायो जो खणी रली लाने ॿई टंगूं हिकिड़े पांचे वरी ठराई थैली वारा हाणे हिकिड़ो ठरो पियो बीठो घर में, घर वारे जो बाहि लॻे पाड़े में कजियो थियो वञे मूं
ॾींदा आहिनि कुलो ॾे हाज़ो मुक़ाम हितां खां ॾंड मोहम्मद खान खां परे इहो जे कंदड़ बिंदड़ नंढड़ो ही कलमा ऐं शहादत करे कुलो ॾिनी वदन ते अपा तो मरी हो तो जी घरा तो मारे आता हो मैंने कहा कुलो के वठी कुलो मरी हो कुलो वठवा मोकले नो करे कुलो को वठी कोन कुलो मत दे कले दे मत अजान थे मुकाम खुश तो जो मरी हो ना भाई यो काय मुकाम कोने अजा दी दे तो हमारा बेटा राजा अब आप सोचो कि राणो बैठो अरे तो आजा अरे बाप कोसे जब अलगो तो वजाए बेनल अक़वामी फनकार पेरी अलगो तो वजाई बे रंगीन है ना पूरी 4 वजाए पूरी दानदारी में वजाए उनके साथ की चो हार सिंगार कर असी लंदन वियासीं ये सदा खाधो ये चेना जी कुकुड़ या से गॾु वातो ये सब फनकार अल्लाह साईं असांजो जेको वज़ीर कल्चर जो सरदार साहब अल्लाह तबारक तआला उनखे सदा ख़ुशि रखे कल्चर डिपार्टमेंट खे सदा असां जॾहिं माज़ूर माण्हू खे ग़रीब माण्हू खे लंडन दुबई घुमायूं हाणे सभु फनकार हितां खां वठी लैंड में आऊं हिकिड़ो माज़ूर माण्हू कस्टमर मूंखे पिया ॾिसनि हिकिड़ी माई आई हिकिड़े ॾिसी हेठि मथे लठ ते साईं अॼु मां साहब हथ रखे हीअं रखे उसने क्या है उसने की आवाज़ मुंह से हाथ रखो हाथ रखे मुझे आपका पासपोर्ट चाहिए आपका नाम कादर वक्त पूछो आप क्या है कॉमेडी आए मेरे साथ अनिता काठी ये टका में रोज साईं वो साईं व्यापी सभिनि खां पहिरीं आहे न सभिनि खां पहिरीं मूंखे ओके खपे खणी पासपोर्ट मूंखे बर्गर ॾिनो वो 10 पाउंड को ॾे को 5 पाउंड को 2 पाउंड 27 पाउंड मूंखे मिलिया न हुते क़दुरदान हाणे सुबुह सां जे होटल में नाश्तो करे असीं हिकिड़े कमरे में रहंदा हुआ 2 ॼणा सुबुह सां हुते माण्हू रोड ते सिगरेट नथो पी सघे होटल में सिगरेट नथो पी सघे रोड ते होटल में माण्हू सिगरेट कमाल असां वटि कमाल जिते लिखियल हूंदो आहे हिते थोपण मना त उते ई पींदा हाणे हिकिड़े जा मूंखे अहिड़ो रूल खां पेशाब कबो अहिड़ो रूल खां लॻो वञा कहिड़ा लिखियल हो देखो गधा पेशाब कर रहा हूँ उते ई मोकिलियो गधा नहीं हमने जो क्या लिखा हो मुझे सरकार ढोल वालो तारे ठहंदो संक्रांति तक ढोल वजाईंदो हेॾो पटको हेॾी सुतण वधा कर बोली में सिगरेट हथ में नथो बह असीं बीठा आहियूं होटल में जेको माण्हू अचे ॾाढी मिठियूं मायूं अंग्रेज़ हाणे माई अचे मूंखे चई मिठियूं मुंहिंजो छा माण्हू मूंखे ख़राबु न थो छा था ॾिसनि मुंहिंजे जेके ॾिसंदा हुनखे ॿुधायांव पोइ ॾिसां ई कोन थो कंहिंखे थो अंग्रेज़ हाणे घर तो चलो मां तो बदो हाथ में छॾे सुञाण केरु मूंखां त सुञाण लिखा में गवा मूंखे कहिड़ी ॻाल्हि हिम्मत छाती चए मुझे डबे पहुंचना है मुझे एतिरो भूख कोन्हे कि मां सलाह न फासी साॻी आदत वो तो बीचा वरी सिगरेट के मुझे सिगरेट न धोखा तुम सिगरेट की दड़का मूंखे मिलनि न कंहिंखां पुछ हाणे हिकिड़े माण्हू खां पुछे थो एक्सक्यूज़ मी दिस इज द सिगरेट स्मोकिंग किथे उछलाए अॼु मां साहब अने माण्हू ॾिसी तलाउ वॾा कुंड में उछलाए हा तूं सिंधी ई थिया तो कीअं सुञातो अंग्रेजी में उछलाइण आहे ई कोन
पंहिंजे मैनेजर मूंखे सुञातो, मूंखे इज़त ॾिसो अल्लाह कीअं थो ॾे, फनकार खे इज़त अल्लाह थो ॾे। अरे आप तो हमारे मुल्क के फनकार हो, आप कितने आदमी रूम में? मुझे 3 आदमी, ये क्यों के रो पड़ता है? हाँ, कैमरा में अब्दुल कादर थे, 3 आदमी। मुझे 1 सालन मंगाओ, रोटी हम देंगे, अलग अलग आपके पोस्ट पैसे बहुत आएंगे, ये इधर का पैसा महंगा है। तो ठीक है, जी प्लेट भरे ॾींदो, 3 दफ़ा गिरेवी ॾींदो है, ॾाढियूं मानियूं खाई। अॼु 4 ॾींहं रहियासीं, 8-8 पौंड हिसो आयो। हाणे त बाद में घुमूं फिरूं पिया, लेकिन मुझे यार ॻाल्हि ॿुधी ठीक है, मुझे यार खोसा साहब ही माण्हू सिंधीअत है यार, पराओ मुल्क तूं कहिड़ो ॻाल्हि न, ही सिंधीअत है, ही सिंधीअत है यार, तूं छॾ कहिड़ो माण्हू हर पर ही सभु तोपेदानी हॾा ॾिया उन दानी हथ मिलाए, हाउ आर यू, फाइन थैंक यू। मुझे यार तूं सिंधी प्रापलम कोन आई तूं सिंधी। हाणे त चांहि हथ में बिस्कुट, हिकिड़े हथ में चांहि ॿियो बिस्कुट। मुझे तो सिंधी है, आई एम नो सिंधी, मुझे नो ना तू अकेलो। माय कंट्री लंडन, आई एम अंग्रेज, ना कंट्री भले तू लंडन में, आई सिंधी उठी भी रे कुछ बोला बेटा आई आ सिंधी तो मुझे किया सुना थोड़े बताई पापा को बोले खाईंदा आहियूं। वरी हिनखे ॿुधायो कोन, 2 कलाक कमरे में तो टीवी में सम्झ में कोन अचे, अच्छा त जे होटल उनखे मुझे यार मुझे वो देखा, हमको मेरे वो दिखाओ, अमिताभ बच्चन के मुझे इसमें जो मेम से बनाते हैं, शाहरुख खान, सलमान खान, सभी वो दिखाओ, हमारे यहाँ तो कोयले से बनाते हैं ये वाले। मुझे जो बहुत दूर आप दूसरी जगह पर लेके चले, इन्हें ॿुधायो कोन। मोटरसाइकिल हेॾा टायर डबल सवारी पे अलाउ ना है, पर असा ही वेस हुई। मुझे चलो देखा जाएगा, हमारा कल्चर है, सकाफत, मेहमान आपके बैठो बैठो। नेता का टी टंडो मोहम्मद खान है ना, ऐसा रोड अड़ा खबर ही कान पई, गाड़ी वारे स्टार्ट की कहीं खबर ही कान पई। मोटरसाइकिल वालों हमेशा डबल सरी पेरी पोयों हलंदो, पेरी पान हलंदो, मिठो भाई उतरो उतरो पहुंच गए। रोड कमाल, मुझे रोड असांजा न हुतां खां हेसि ताईं रक्शे में चऊं वञी गुड़ते ई परथिर निकिरी। हाणे हुते वियासीं जे वेठा आहियो, हुनखे कोन ॿुधायो कोन। त हुते हिकिड़ो शीटी फनकार ॻाए पियो, हुन सां गॾु लेडीज़ वॾो फनकार, उते माण्हू पैसा उछलाईंदा कोन, हथ में ॾींदा या टोपी, उहो फनकार ॻाए पियो, नंढड़ा सार भैया आउं ॾिसां, आउं उते बीठो आहियां, जेको ॻाए उनखे दाद ॾियण में सुठी ॻाल्हि आहे, हुनजी हौसला अफ़ज़ाई थींदी यार, माण्हू मूंखे पसंदि कंदा। हुनजी ॿोली मूंखे सम्झ में कोन आई, अली अहमद साहब त हू ॻाए लेडीज बनकर आंगन जानी शुरू। भाई फ्रिज में बैठी गाए वो मानो कमाल होता आयो हुतां का आयो, हुतां का जॾहिं मां आयो हिते वेठो, You are artist. No, you artist. I am singing. उन्हें छात्र ये बोल रहा है, आप मैं गा रहा था तो ऐसे कर रहे थे, तुम फनकार हो। मेरे को लेके
हलो हुते विया आऊं छा कयां हिन साल खईं जेका टोपी में पैसा मिले उहो खईं टोपी उते रखी आऊं छा कयां ईअं ॻाल्हि हुन ॻाल्हि सम्झ न कोन नाम ॾींदा ए घोड़ा रे बाबा चारियूं रीत असांजी हर माण्हू जो प्यारु असां सां दिलि असांजी दमदम दरिया अख असांजी लख लहे थी नक ते असीं नाद करे ॾंद असांजा मोती जहिड़ा वारा असांजा खुलीअ वारा नूर न विझूं मुंहं में घुंड शीदी बाचा chulo papi chulo re घोड़ा रे chulo पकोड़ा खा त समोसा खा त चटनी पी त लहे हसी त पानी पी त फरे जी पापो जान मोड़े का पापो नरम तो ही पापो वात में जी पापो झूले रे छुटा है ये करे ॾिठो त मुंहिंजे पुट खे ॿियो कुझु पैसा अथव 84 पाउंड खणी मूंखे ॾिनी पैसा खणी मुंहिंजा विच पई त मूंखे लाहे ॾिनी ऐं हुन जो गंजो हूंदो हुन जो मथो अहिड़ो हूंदो मां त पठाण ई सेकंदी त हुते क़दुरदान अलाह खे सदा ख़ुशि रखे असांजा ॻाइणा बि ख़ुशि हुजनि चंग वारो बहुत सुठो कमाल चल चंग असांजा मंगराड़ा ख़ुशि हुजनि मंगराड़े में शादियुनि में वीचारा वॼाईंदा आहिनि गुरबत महांगाई लोड शेडिंग पैसा न आहिनि कार वाली पन्ने भी घोट अॻियां सड़क ते पैसा न आहिनि त नंढी शइ न वॾी शइ वॾी शइ बैंड बाजे वारो नंढे बाजे वारो वॾे हिनजो जमालो कमाल नंढो बाजो वॾो बाजो हो जमालो पैसा अचणु शुरू थी हाणे बैंड बाजे वारो जमालो नंढो वॾो पुराणो ॿार बि ख़ुशि हुजनि ऐं जेके हिकिड़ो हथ कंदा जेके डिघा डिघा पोयां थी बिंदरनि खे वीचारा अॻिते हा त चवंदा बिंदर आहे मुसीबत अॻे जो दौर हूंदो नंढा ॿार रहंदा सुर मथे हूंदो साईं खाधनि में मिलावट कोन हो अॼुकल्ह मां जे खीर में मिलावट अची मूंखां पुछो कीअं जेका मां सिगरेट पीए जेका बीड़ी पीए जेका गुटको खाए जेका नसवार ॾिए जेका नास खाए इहे जरासीम बच्चे जे पेट में था वञनि आहे न अॻे कोन हूंदो मां ॾींदी मथे सां ॿार
मेडिकल मार्केट दौड़ माउन जा हेदा न बार संगड़ी चमड़ी थोरो वत लगो बार बार फोटो पानी वञे पी आगे भेण रोण तो भैया के बाबू खड़े वञे गरीब जो ॿार गुरबत महंगाई मौलवी साहब वेठो अल्लाह ने हयाती ॾे असांजा मौलवी ख़ुशि हुजनि घणनि माण्हुनि खे आदत हूंदी आहे साम्हूं अची वेंदा पोइ माण्हू ॻाल्हाईंदा मौलवी साहब तकलीफ़ ते उहो साम्हूं हमरा घड़ी घड़ी मौलवी साहब बिस्मिल्लाह रहमान रहीम मुंहिंजा दोस्त मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा सजण मुंहिंजा साईं हर कंहिंजो अदब करियो माने खाओ तो बिस्मिल्लाह करे खाओ तो जब ठहो थी वञे शुक्र अल्लाह जो करो पानी वेही पीओ टे इंसान में पियो बिस्मिल्लाह रहमान शुक्र अल्लाह बिस्मिल्लाह शुक्र अल्लाह बिस्मिल्लाह रहमान शुक्र अल्लाह ऐसा तॾहिं अमांखे बीमारी कान थींदी हमरा जेको टे माण्हू मां पीउ जा पिटी हलनि टे माण्हू हिकिड़ो जेको माउ पीउ जो चयो न करे माउ पीउ खे दुखाए चल मार ॿियो कंहिंजी मज़दूरी सॼो ॾींहुं मज़दूरी करे हुनखे पैसा न ॾे उहो बि पिचल ॿियो ही कॾहिं जो पुट जेको खणी हैदराबाद कराची ऑफिसर सिंधी टोपी अंदर क्या बोलते हैं हकीम साहब जी फुटबारी दे देता है सिंधी अच्छा ओडा यार पान ओडा यार भूख लगे थी मानी खाई तो कहाँ तो पानी पी तो पिया तो मथो फिरे तो निंड अचे थी वरी वज़न घटि कर पिणे तो कहाँ जा मैंने वही रही तो जो घाट मैंने जो छुट्टी में रही पता लगे लंडन में मेरी गर्मी के ट्राउजर रही मां एडो सी हिन जो वालिद साहब अल्लाह बचा कमाल बेहतरीन माण्हू अल्लाह से उनके जन्नत में जगह ॾे मोहबती माण्हू क़ुर्ब वारो माण्हू अल्लाह ने अल्लाह उनके जन्नत में जगह ॾे असीं वियासीं इस्लामाबाद प्रोग्राम साईं पर उथूं मां त हेठां शार्ट में लॻी तार इस्लामाबाद प्रोग्राम करण वियासीं अल्लाह फ़कीर असां सां गॾु वञे था इस्लामाबाद जी महिमान लाहौर जी महिमान नवाज़ी कमाल ॾींहं में 4 दफ़ा मालिक करे सुबुह थींदो चलो जी फज ते पाए खाई 11 दिन चलो जी मिठू फज ते पाए खाधा 5 दिन चलो मिठू फज ते पाए खाए खाधा थी रात जो 8 तो मिठू साहब अल्लाह साहब चलो फज ते पाए खाए अल्लाह ने दिल को का धन कोटा जानो 4 दिन के घर में इजाज़त देता सदके में जावेद साहब बात सुने हम सिंध से आया आपके मेहमान हैं आपकी मेहमान नवाजी बहुत शुक्रिया सुबह को हमको पाए खिलाते हो 11 बजे हमको पाए खिलाते हो 5 बजे हमको पाए खिलाते हो रात को 8 बजे हमको पाए खिलाते हो
भाई हम खाते हैं गाय, तुम्हारी ईंटों के ऊपर खड़ी है क्या? दूसरा पैसा लड़ हम जै जगह प्रोग्राम असीं वञूं पिया अॻियां अलड़ फ़क़ीर पोयां आऊं अलड़ फ़क़ीर जा सुठड़ कमी त इस्त्री कराई उन दौर में अलड़ फ़क़ीर अलाह साईं जन्नत में जॻह ताके जी सुठड़ हितां गाॾी होसताई कमी हिकिड़ी सुठड़ 4 धोबी जहिड़ो कनात खे इस्त्री जा उन दौरान 120 रुपया इस्त्री वठे कितने बंदे पहनते हो सलवार एक बंदा देखा ये सलवार उठा डाकी था जो अल्लाह हिम्मत देता है मुझे ये गैस जब निकालता है 3 महीने के बाद निकलता है जे जगह प्रोग्राम अगला फ़क़ीर पोया आऊं जो रूसण दे घेटो मानो अभी से सुनो ए बंदा कौन है मुझे भाई ये सिंध के फनकार है अल्लड़ फ़क़ीर आहा कुर्बान जाइए भाई आहा सिंध के फ़क़ीर ऐसे तो डाकू कैसे उन्होंने ऐलान कर दिया अभी आपके सामने हमारे मेहमान बरकार सिंध से आए हैं हम उनको वेलकम करते हैं आइए खादर बैठी है अल्लड़ फ़क़ीर आइए साहब बैठो मेरे पास साधु ना बैठो ॿारनि जी तबियत हूंदी आहे घणा ॿार ॾिसंदा पैसा खणंदा पाण खणंदा ॿिए घणा ॿार वरी तूं खण तोखे मोचना मिला वॼे पर उते ॿार पैसा खणण वारा कोन आहिनि जॾहिं हिते अंबनि जी सीज़न ख़तमु थींदी आहे सिंध में उते अंबनि जी सीज़न शुरू थींदी आहे हाणे लाहौर जी अंबड़ी केॾी फुटबॉल अलड़ फ़क़ीर साम्हूं ॿार जो हिकिड़ो अंबड़ी जो आहे जंहिं फनकार साम्हूं अंबड़ी हाणे वेठो आहे मूंखे ठूठियूं हणे